अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अज जी हिन वीडियो में असां तव्हांखे सिंध जो मशहूर धाड़ेल परू चांडिया जे बारे में ॿुधाईंदसि। नाज़रीन, परू चांडिया जंहिंखे फौजिन 1983 में मुक़ाबलो करे मारियो, उन जे लाइ मशहूर हो त ग़रीबन जो हॾ ॾुखियो हो, वॾेरनि जो पालियल न हो, पर वॾेरनि जो दुश्मन हो ऐं वॾेरनि वटां दाणा हणी ग़रीबनि में विराईंदो हो। परू चांडिया केतिरनि ई ग़रीबनि माण्हुनि जी न्याणियुनि जी शादी लाइ समूरो ॾाज सामान बि मदद तौरु ॾींदो हो ऐं फौजी मार्शला में हो फौजिन खिलाफ़ कारवायूं कंदो हो। दोस्तों, हिन जे लाइ मशहूर आहे त हिन जी लाश ते 11,000 अजरक पिया आहिनि ऐं कफ़न बि अजरक जो ॾिनो वियो।